कुछ माण्हू ग़लतफ़हमी में मुब्तला आहिनि त हू सम्झनि था त वफ़ात कंहिं जो बि थियणु इहो ऐब आहे। जे अवां वफ़ात पाए वञो त छा हे जेके आहिनि हे वरी ज़िंदा रहंदा? न, इन्हनि खे बि वफ़ात पाइणी आहे। त मसलन छा इहो तसवुरु करे सघे थो इंसान के सहाबा जेको नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे क़ब्र में ज़िंदा दफ़न कयो आहे। ॿियो जेको आयत आहे क़ुरान मजीद जी, कुल्लु नफ्सिन ज़ाइक़तुल मौत, हर नफ़्स खे मौत जो मज़ो चखणो आहे। छा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वसाल करे विया आहिनि? अल्हम्दुलिल्लाह वकफ़ा वस्सलातु वस्सलामु अला रसूलिल्लाह व बाद। विसाल जो अवां सुवाल कयो, विसाल जो मतिलबु हूंदो आहे वफ़ात। त छा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी वफ़ात थी आहे? त दरअसल इन में कुझु माण्हू ग़लतफ़हमी में मुब्तला आहिनि त हू सम्झनि था त वफ़ात कंहिं जो बि थियणु इहो ऐब आहे। हालांकि इहा ॻाल्हि सही न आहे। वफ़ात हिकिड़ो अल्लाह ताला जो फितरी सिस्टम ऐं निज़ाम आहे त इंसान दार फ़ानी जेका दुनिया आहे इन खां मुंतक़िल थी करे दारुल आख़िरा में दाख़िल थिए थो। त जेको बि शख़्स दुनिया में पैदा थियो आहे, अंबिया हुजनि, सालिहीन हुजनि, मुत्तक़ीन हुजनि, शुहदा हुजनि, सभिनि इन दुनिया मां लाॾाणो करे करे आख़िरत जे मरहले में दाख़िल थियणो आहे। ऐं आख़िरत जो मरहलो जेको आहे उहो वफ़ात खां बग़ैर मुमकिन न आहे। इन जे लाइ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारे में अल्लाह ताला क़ुरान मजीद में सराहत सां ज़िक्र कयो, फरमायो इन्नका मय्यितुन व इन्नहुम मय्यितून, कि नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अव्हां खे बि वफ़ात ईंदी ऐं जेके अव्हां जा मुख़ालिफ़ आहिनि, जेके अव्हां खे ताना ॾियनि था बार बार, इन्हनि खे बि वफ़ात ईंदी। सम्झो कि हर इंसान सां वफ़ात जो मामिलो आहे। ऐं हिकिड़ी ॿी आयत में अल्लाह ताला क़ुरान मजीद में फरमायो कि मा जअलना लिबशरिन मिन क़ब्लिकल ख़ुल्द अफ़इन मित फ़हुमुल ख़ालिदून, त असां अव्हां खां पहिरीं कंहिं बशर खे हमेशगी ॾिनी न आहे। जे अव्हां वफ़ात पाए वञो त छा हे जेके आहिनि हे वरी ज़िंदा रहंदा? न, इन्हनि खे बि वफ़ात पाइणी आहे। त मतिलबु इहो आहे त इते बि अल्लाह ताला ज़िक्र फरमायो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ज़िक्र करे त बशर खे कॾहिं बि जेका आहे हमेशगी न आहे, वफ़ात अचणी आहे। ऐं ॿियो जेको आयत आहे क़ुरान मजीद जी, कुल्लु नफ्सिन ज़ाइक़तुल मौत, हर नफ़्स खे मौत जो मज़ो चखणो आहे। ऐं हिकिड़ी हदीस में नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि इरशाद फरमायो त हिकिड़े सहाबी खे, उन सहाबी अलामत क़यामत जूं सुवाल कयो नबी पाक खां। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मुंहिंजी यानी कि क़यामत अचण खां पहिरीं पहिरीं 6 शयूं नोट कर। उन्हनि 6 शयुनि मां, अलामतनि मां हिकिड़ी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी वफ़ात जो ज़िक्र कयो ऐं फरमायो व मौती, मुंहिंजो मौत, इहो बि अलामत जी निशानियुनि, क़यामत जी निशानियुनि मां हिकिड़ी निशानी आहे। छो जो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ातिमुन नबीयीन आहिनि, नबी सल्लम खां पोइ को रसूल ऐं नबी कोन ईंदो। त सम्झ त अल्लाह तबारक व तआला जेको आहिनि दुनिया जे सिस्टम खे जेको आहे आख़िर में करे ख़तमु कंदो। सहाबा जे जेको असां ॾिसूं, मिसाल जे तौर ते हाणे इंसान जे चए त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वफ़ात न पाए विया आहिनि, त मसलन छा इहो तसवुरु करे सघे थो इंसान के सहाबा जेको नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे क़ब्र में ज़िंदा दफ़न कयो आहे? वल बिल्ला, इहा केतिरी जेका आहे सम्झो कि हिकिड़ी तौहीन आहे। त इहो वफ़ात जेको आहे इहो को ऐब जी ॻाल्हि न आहे, बल्कि इहो हिकिड़ो अल्लाह जो फितरी निज़ाम आहे त इंसान दार फ़ानी खां दार अबदी जी तरफ़ जेको आहे मुंतक़िल थींदो आहे। त इन जे लाइ अल्लाह ताला नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी वफ़ात जो ख़ासि तौर ते ज़िक्र बि फरमायो आहे। असां सोचूं था कि इहो जेको वफ़ात हिकिड़ी ऐबदार शइ आहे, बल्कि ईअं न आहे, बल्कि अल्लाह ताला क़ुरान मजीद में इरशाद फरमाए थो लल आख़िरतु ख़ैरुल लक मिनल ऊला। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आख़िरत जी ज़िंदगी अव्हां जे लाइ जेका आहे दुनिया वारी ज़िंदगी खां बहितर आहे। त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हितां दुनिया खां लाॾाणो करे हिकिड़ी बहितरीन ज़िंदगी में जेको जन्नत जी ज़िंदगी आहे, नेमतनि जी ज़िंदगी आहे, इज़त ऐं मक़ाम जी ज़िंदगी आहे, अल्लाह रब्बुल आलमीन वटि मुंतक़िल थिया आहिनि, उहो वफ़ात जे बग़ैर मुमकिन आहे। क़ुरान जी आयतुनि में सरीह इहे लफ़्ज़ मौजूदु आहिनि ऐं सहाबा जे अल्फाज़ में बि मौजूदु आहिनि। त इन जो जेको इनखे वफ़ात खे ऐब चवणु ऐं चवणु त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी वफ़ात न थी आहे, इहो जेको बिल्कुलु सहाबा जो मनहज बि न आहे, ताबिईन जो ऐं अइम्मा किराम जो मनहज बि न आहे। अल्लाह तबारक व तआला हिदायत जी सभिनि खे तौफ़ीक़ अता फ़रमाए। जज़ाकुमुल्लाहु ख़ैर। सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन ते क्लिक करियो त जीअं असांजी हर नई वीडियो जो नोटिफिकेशन मिले।